जल फातिमा सलाम वरायो आ सजे पासे दे तके त हसन वेठो आ त खबे पासे दे हुसैन वेठो आ जी जल फरमाए थी दुआ यात्रा खणी करे पुछा थी करे न पुत्रा ॾियो ख़बर कीअं आया हो सोनो हुसैन तो फरमाया अम्मा अज फैसलो खणी आया हूं असर फरमाए तो अम्मा फैसलो खणी आया हूं ए पट्टी ते कर मां लिखया है हुसैन फरमाए तो जी जल ही मां लिखया है भला बुधा त कर कंजा भला हिल अमर जी जल फातिमा तू ज़हरा रज़ियल्लाहु तआला अन्हु हेडो हसन जी पट्टी दे तके हेडो हुसैन जी पट्टी दे तके बिनिन तके करे अम्मा फरमाए थी मां दिल में सोचम जे चंदम हसन जा भला तो हुसैन दुकंदो जे चंदम हुसैन जा भला तो हसन कंदो मां फातिमा पंजन बच्चन के दिलन के कीअं रञाया अमर जी जल फातिमा तो ज़हरा फरमाए थी कुर्बान वञा मां बिनिन जे पटिन दे तके चम पुट तव्हां जो फैसलो ज़ोर आ इते हुसैन से भी रोण वेठो त हसन भी रोण वेठो अम्मा अज में नाने दे वासे नाने बाबे दे मोकलियो बाबे अलील मुर्त बाबे दे मोकलियो बाबे तव्हां दे मोकलियो हाने तू भी फैसलो कोन थी करे अम्मा बी केड़ी वाह है जो काडे वञो अम्मा फरमाए थी पुट तव्हां के हेठ कोन थी मोकलिया मां तव्हां जो फैसलो अर्श वारे रब जे हवाले कया थी जो मुल्कन जो मालिक तबारकल्लज़ी बियदिहिल मुल्क व हुवा अला कुल्लि शैइन कदीर कुलिल्लाहुम्मा मालिकल मुल्क तुतिल मुल्क मन तशाउ व तंज़िउल मुल्क मिम्मन तशाउ व तुइज़्ज़ु मन तशाउ व तुज़िल्लु मन तशाउ बियदिकल खैर इन्नका अला कुल्लि शैइन कदीर मां मुल्कन जे मालिक जे हवाले फैसलो कयां थी हाने तव्हां जी छा मर्जी आ भई गुलाब जा गुल मुर्की करे चवंदा मां अल्लाह जो फैसलो असा के कबूल आ ए तू ऐ मां हु जो रब जे फैसले के न मनीदा हूं वे भई गुलाब जा गुल चवण लगा मां नाने खाओ बाबे खाओ तो खाओ वधीक असा के अल्लाह जो फैसलो वधीक अजीज आ अमर जी जल फातिमा बरकात नफिल शुरू किया बई पट्टियों रखी बीठिया दुआया हथड़ा खणी करे चवे थी अल्लाह ई फैसलो मां दुआ जला अर्ज कयां थी मौला फैसलो मुके फैसलो मुझे वस में ना है मुझे बाबे भी मोटल हिनन जे बाबे भी मोटायो थल मां भी हिम्मत कान थी समझा त कंजे हक में क्या अर्श वारा रब्बा मां ही फैसलो तुझे हवाले कयो थमाई आसान हाने तू कर अम्मा जी जल फातिमा फरमाए थी हथड़ो चेहरे ते न वराए मथो गैबी आवाज आयो फातिमा फैसलो सोलो तो करे ॾियाई आसान तो करे ॾियाई सत मोतिया जा दाणा खणी करे मथे उछलाए भई पटियूं सिधियूं करे रख जंजी पट्टी ते 3 किरा उनी जो दर्जो घटजी वेंदो जंजी पट्टी ते 4 किरा तो उनी जो दर्जो मथे थी वेंदो अम्मा जी जल फातिमा थी फरमाए बचाओ रब जे तरफों ही फैसलो आयो आहे सत मोतिया जा दाणा खणी करे उछलिया थी हाने हसन भी तके तो हुसैन भी तके तो अम्मा मंजूर आ ये जल फातिमा तो ज़हरा मथे सते दाणा उछलिया अम्मा फरमाए थी मत क्या थी हसन से भी अथड़ा खई बीठो आ हुसैन भी अथड़ा खई बीठो आ हसन चवे तो रब मुझो दर्जो घट न कजाई हुसैन फरमाए तो रब मुझो भी शान घट न कजाई बिन जखन में मोती जा कतरन वांगुर पानी तोटे में अम्मा जी जल फातिमा फरमाए थी मत क्या थी खबर तनी पे त 3 दाणा जी करे हसन जी पट्टी ते किरिया त 3 हुसैन जी पट्टी ते किरिया अम्मा फरमाए थी मत क्या थी सतो मणियो अलाई काडे वियो हेडे होडे ॾिसां थी त सतो मणियो लभे ई कान थो अम्मा फरमाए थी हसन भी परेशान त हुसैन भी अम्मा काडे वियो हिया जो तकियूं त ॾिसूं त सुभान अल्लाह सतो मणियो मथो टंगो बीठो आ अम्मा फरमाए थी मां भी इंतजार में हसन हुसैन बई गुलाब जा गुल भी इंतजार में हु चवे तो रब्बा मुझो दर्जो घट न कजाए ही चवे तो अल्लाह मुझो भी शान घट न कजाए अम्मा फरमाए थी मां भी तकियां थी खबर तनी पे त टरको थियो सते मणे मो बाद थिया एकड़ो अध अची करे हसन जी पट्टी ते करियो बे हुसैन जी पट्टी ते करियो मथो हाथ में आवाज अची वियो फातिमा जे ये तोखे प्यारा हैं मुझे अली के प्यारा हैं मुझे मोहम्मद के प्यारा थी ये मां खुदा के भी प्यारा हैं जेके इनन सा प्यार कंदा मां रब भी उनन सा प्यार कंदम इता मालूम थियो जेके नबी साईं के प्यारा हा अली साईं के प्यारा हा अम्मा जी जल फातिमा के प्यारा हा अल्लाह के प्यारा हा जो असा के भी प्यारा है जो इनन सा अदावत रखंदो उनन जा बई जहान बर्बाद हैं मुझा दोस्तों अहल बैतन सा प्यार क्यों नबी जे घराने सा प्यार कंदो त रंजी वींदो दुनिया तवा के भुलायो आ त सहाबा जी इनन सा अदावत हुई मां चवा तो तोखे गलत समझायो आ सहाबा सा उनन जी मोहब्बत हुई वाह कुर्बान वञा मां केड़ी उनन जी तारीफ बयान के कलमे वारो हजरत उमर फारूक वक्त जो बादशाह वा सदर ममलिकत वजीर आजम सदर मुल्क जो हाकिम हजरत फारूक आजम उन जो पुत्र हजरत अब्दुल्ला नाले हसन हुसैन बई रांद पिया खेडन डुकंदो आयो चेदा मुखे भी पाण सा गड रांद खेडारियो गुलाब जे गुलन चयो अदा तू असा सा रांद न खेडे सगंदे छो चे तू असा सा ठहंदे ही न छो त तू असा जे नौकर जो पुत्र असा
गुलाब जा गुल शहजादा नबी जा पाक मुहम्मद अरबी जा ॾोहटा हूँ मामूली शइ न आहे। तुंहिंजो मुंहिंजो पुट सदर साहब जो पुट सां रांदि खेॾंदो तूं नाज़ कंदे त मुंहिंजे पुट जी सदर साहब जे पुट सां यारी आहे, वज़ीर आज़म जे पुट सां दोस्ती आहे, तूं ख़ुशियुनि में न मापंदे। गुलाब जा गुल था चवनि नाहे ज़रूरत असांखे तुंहिंजी, भले तुंहिंजो पुट तुंहिंजो पीउ वज़ीर आज़म आहे लेकिन हुनजे पुट खे रांदि नथा खेॾारनि, चवनि था तूं असांजे नौकर जो पुट आहे, तूं नथो ठहे। छोकिरो रोईंदो वियो, वञी पीउ खे ॾांहुं ॾिनई, असां त कंहिं वॾेरे जे पुट सां फिटायूं त ॻोठ में लॾाए छॾे, सम्झो था की न को। मुंहिंजे सोहणे अली उल मुर्तज़ा जे बचन जॾहिं हुनखे परे कयो आहे वज़ीर आज़म सदर ममलिकत हज़रत उमर वटि पुट रोईंदे दाह ॾिनी आहे, चई बाबा मूंखे हज़रत हसन हुसैन रांदि खेॾणु न ॾिनी आहे, अञा मूंखे दड़का ॾेई चऊं तूं नौकर जो पुट आहे परे भॼी वञ। चई बाबा सही थो चवे या ग़लति? चई बाबा बिल्कुलु। चई हल। हज़रत उमर साईं हलियो, खीसे में कागज़ बि विधाई कलम बि खयई, भई गुलाब जा गुल बीठा ॿिन्हिनि वटि अची करे पहुतो। चईन पुट हसन हुसैन मुंहिंजे पुट खे तव्हां ईअं चयो आहे त तव्हां मुंहिंजे नौकर जा पुट आहियो, मूंसां रांदि न खेॾियो, तो असां जहिड़ा थोड़ी आहो त बहादुरनि जा बच्चा हा। चो दिलेरनि जा पुट बि दिलेर हूंदा आहिनि, बहादुरनि जा पुट बि बहादुर हूंदा आहिनि। चवनि था चाचा अॻोड़े बि चयो आहे, हाणे बि चऊं था तूं असांजे नौकर जो पुट आहे। छा मुल्क जो बादशाह वज़ीर आज़म आवाम जो नौकर न आहे, ख़िदमतगार न आहे? चवणु लॻो बिल्कुलु। चई मूंखे ॾाढी ख़ुशी आहे जो मूंखे नौकर में शामिल कयो अथव, मूंखे लिखी ॾींदो? चई हा साईं। तो असां जहिड़ो हुजे त लिखी काथे ॾींदो? चवंदो बाबा लिखत मां रहंदी आहे, भई लिखी था ॾियनि। लिखत खां पोइ सयूं बि हज़रत उमर तो फरमाए हसन हुसैन खे त मूंखे सयूं बि करे ॾियो, भई सयूं बि करे था ॾियनि। पोइ पुछा था कनि बाद में चाचा छा कंदे? चई बाबा ॻाल्हि ॿुधो, जॾहिं मां मरी वेंदुमि पोइ खे वसियत में कयूं वेंदुमि, जॾहिं मां मरी वञा इहा चिठी मुंहिंजे खफ़न में रखी छॾनि, जॾहिं मैदान क़यामत जो ॾिहाड़ो थींदो इहा पर्ची मां पंहिंजे रब खे ॾेखारींदुमि। अल्लाह मां तुंहिंजे नबी जी गुलामी त ॾेई आयो आहियां, पर तुंहिंजे नबी जे बचन जी बि गुलामी ॾेई आयो आहियां। जे इहो अमल क़बूल आहे त मूंखे जन्नत ॾे। उन्हनि जी त पाण में मोहबत हुई। मां चवां थो जंहिंखे नबी जे बचन सां मोहबत न आहे, नबी सां प्यार न आहे, उहो बेकार आहे, उहो दुनिया में ॼमे ई न हा, उहो दुनिया में अचे ई न हा भलो हो। तॾहिं के ख़ुदा जे बंदे चयो जिस दिल में मोहम्मद की उल्फत नहीं है, जिस दिल में मोहम्मद की उल्फत नहीं है, समझ लो कि किस्मत में जन्नत नहीं है। मां चवां तो जंहिंखे नबी जी दिल में मोहब्बत न हूंदी, उन्हनि खे अहल बैत न हूंदी। जंहिंखे आल बैत जी मोहब्बत न आहे, समझो नबी जी मोहब्बत न आहे। जंहिंखे नबी जी मोहब्बत न आहे, चओ उहो ईमानदार काथो थी सघंदो, उहो जन्नत में काॾो वेंदो। मां दुआ करण आयो आहियां अल्लाह ताला नबी जे साहब अहल बैत जी गुलामी नसीब अता फरमाए, इन्हनि सां सचो प्यार सचो इश्क नसीब अता फरमाए। दोस्तो हयाती ते को बि भरोसो न आहे, मौत अची वेंदो क़बर में हलियो वेंदे, पर अकेलो पियो हूंदे को बि गन न हूंदई। इन्हनि यारनि नबी जे प्यारनि सां न फिटाए जाओ, नबी जे असहाब अहल बैत सां न फिटाए जाओ, इन्हनि सां प्यार कजां जिनखे मुंहिंजो मुहम्मद अरबी चिंज चपन के चूसींदा हा, जेके पाक मुहम्मद रसूलुल्लाह पंहिंजे सीने ते सुम्हारे करे निंड्रू कराईंदा हा। ये केॾा न शान ऐं मान वारा हूंदा जेके नबी साईं जी नंढड़ी न्याणी जा बच्चा आहिनि, जो असांखे प्यारा आहिनि। नबी जा गुलाब जा गुल आहिनि, जिनखे मुंहिंजो मुहम्मद रसूलुल्लाह नबियनि जा सरदार नबी इमामुल अंबिया प्यार करनि, जो असां बि उन्हनि सां प्यार कंदासीं। मां दुआ करण आयो आहियां अल्लाह ताला सभिनी कलमे वारनि खे नबी जे सचनि प्यारनि ॾोहटनि सां प्यार नसीब करे, जिनखे ज़िंदगी भर हिन क़ुरान सां वफ़ादारी ही, जिन क़ुरान मजीद जे करे पंहिंजी दीन जे करे जानियूं कुर्बान करे विया, बच्चा कुर्बान करे विया, शहर छॾण बर्दाश्त कयूं, लेकिन पाक मुहम्मद जे दीन खे कोन छॾियो हुयो। मां हिननि जी तारीफ़ जे सीरत हुसैन ते हलां त कम अज़ कम 2-3 कलाक अञा खपनि। बसि मां हाणे अचां थो ॿिए पहलू ते। मुंहिंजो सुहिणो हुसैन मुसलमानो, मां हुनजी कहिड़ी तारीफ़ बयान कयां। मुसलमानो अल्लाह जी ज़ान जो कसम बहादुर हो, बहादुरनि जा चो बच्चा बि बहादुर, शेरनि जा बच्चा बि शेर हूंदा आहिनि। जिन करबला वारनि कूफे वारनि मुंहिंजे सुहिणे हुसैन ॾे ख़त मोकिलिया, मुंहिंजो सुहिणो हुसैन उन्हनि जे ख़तनि ते यकीन करे उन शहर में पहुची वियो जेके गद्दार बणिजी बीह रहिया। कूफे वारनि जिन ख़त लिखिया, दुश्मननि जी सिफ़ुनि में तलवारूं खणी बीह रहिया। हुसैन फरमाए तो ज़ालिमो ख़त बि तव्हां लिखिया हा, हाणे ॻाल्हि ॿुधो हुसैन, या त जंग जी तयारी कर, या त जंग जी तयारी कर, या त यज़ीद जी बैयत क़बूल कर। हुसैन फरमाए तो ज़ालिमो तव्हांखे पतो न, मैं कंहिंजो बच्चो आहियां, मुंहिंजो नानो बि बहादुर, अम्मा बि बहादुर, मुंहिंजो बाबो बि बहादुर हो। कटा कर गर्दने बतला गए हैं करबला वाले, कभी बंदे के आगे झुक नहीं सकते खुदा वाले।
जे तो शहादत की हकीकत को समझते हैं खुदा वाले, शहादत खूब उसकी दे गए हैं करबला वाले। वाह हुसैन तुझी अज़मत के, तुझी जरूरत है, तुझी बहादुरी के मां सलाम कंदो हां। अज पूरी दुनिया जेका ईमानदार आ मुझे मोहम्मद अरबी जे प्यारे बच्चे जी अज़मत उनके सलाम कंदी आ। ओ बेकदरो है दीन मुफ्त में न मिलियो थव, ए खून जो नदियूं वहाए जे आयो, लेकिन तो असा के अम्मा जी झोली में कलमे जी दौलत मिली आ। ए सहाबा जी कुर्बानी आ, अहल बैतन जी कुर्बानी आ। जिते मुझे अली असगर जो खून वड़ो आ, कासिम साईं जो खून वड़ो आ, पर पाक हुसैन जो खून पाक वड़ो आ। मुसलमानो दीन मालूम तो कुर्बानी सा आयो आ। ए खून जा दरिया वहाईंदे आयो थव, समंदर वहाईंदे आयो आ। मां दुआ करणा आयो आ त अल्लाह तबारक व तआला असा के दीन जे मथा हलण जी तौफीक अता फरमाए। कलमे वार उहो हुसैन आ जने तो ओ ज़ालिमा बच्चा कुर्बान करे छडींदुम, बच्चा कोहाए छडींदुम, पर नाने मोहम्मद जे दीन के कोन लजाईंदुम। मां दुआ करणा आयो आ त अल्लाह तबारक व तआला सही नमूने सां तो असा के रब हुसैनी बणाए। सही हुसैनी असा तरह बनबासे जडे हुसैन जे नक्शे कदम ते जिंदगी गुजरंदी। असा हुसैनी सदाईंदा हूं, अहल बैत जा हुबदार सदाईंदा हूं। हुसैन वारो तरीको असा वटना है। हुसैन कुरान जो हाफिज भी हो, आलिम भी हो, कारी भी हो। मां केड़ी उनकी तारीफ बयान कया। मुझे पाक मुहम्मदुर रसूलुल्लाह नबियन के नबी पाक पैगंबर पाण उनकी तारीफ कया। फरमाया अल हसन वल हुसैन सय्यदा शबाब अहलिल जन्नह। साईं फरमाए तो दुनिया वारो हसन हुसैन भाई मुझे जन्नत जे जवानन जा सरदार हुंदा। मां दुआ करना है अल्लाह तबारक व तआला तवा सा के उनन सा मोहब्बत नसीब अता फरमाए। उनन दीन जे करे जानियो कुर्बान कयो। अली अकबर कुर्बान थियो, अली असगर कुर्बान थियो। ओ मुसलमानो ते सोने हुसैन पंजे मथे के धक न हयो, सीने के धक न हयो आ। मथे मुंह करे चवे तो इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन। मौला बच्चा भी तो ना हवर तू भी तो वने थो। हुसैन के तो रब जी रजा ते राजी रहणो आ। छो तो कुरान तो फरमाए केडा भी दुख अचन, केडियूं भी तकलीफूं अचन त बेसब्री न कजो, वावेला न कजो, सब्र खो मां अल्लाह को मदद घुरजो। छो तो कुरान फरमाए तो या अय्युहल्लज़ीना आमनुस्तईनु बिस्सब्रि वस्सलाह इन्नल्लाह मअस साबिरीन। अल्लाह फरमाए तो ए ईमानदारो दुख मिलन दुखन जा पहाड़ मथो करी पवन, बेसब्री न कजो, वावेला न कजो, सब्र ऐं नमाज सां मां खुदा को मदद घुरजो। छो त सब्र वारन सां मां खुदा जी ज़ात गड्डा। हुसैन साबरीन हो, हुसैन जा बच्चा भी सब्र वारा, हुसैन जो खानदान भी सब्र वारो। जिन जो नानो मोहम्मद अरबी नबियन जे सरदार नबी जिनके सब्र जी लोली दिनी ही, जिनके सब्र सिखारे हो, उन्हनि त पंहिंजे सब्र कंदे जिंदगी गुजारी आ। बच्चा कुर्बान थी विया। हो त कुरान तो फरमाए वला तक़ूलू लिमन युक़तलु फी सबीलिल्लाहि अमवात बल अहयाउ वलाकिन ला तशऊरून वलनबलुवन्नकुम बिशैइन मिनल खौफि वल जूइ व नक़सिम मिनल अमवालि वल अनफुसि समरात व बशिर साबिरीन अल्लज़ीना इज़ा असाबतहुम मुसीबतुन क़ालू इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन। रब जो कुरान फरमाए तो जेके अल्लाह जे राह में कत्ल थी विया आहिनि, ये मवल न आहिनि, ज़िंदा आहिनि, मां खुदा वटि खाइनि पीअनि था। हर नेमतूं उन्हनि खे मिलनि थियूं। सही काथे लिखियल आहे फरमाए वाला तहसबन्नल्लज़ीना कुतिलू फी सबीलिल्लाहि अमवातन बल अहयाउन इंद रब्बिहिम युरज़कून फरहीना बिमा आताहुमुल्लाहु मिन फज़ल व यस्तबशिरून बिल्लज़ीना लम यल्हक़ू बिहिम मिन खल्फिहिम अल्ला खौफुन अलैहिम वला हुम यहज़नून। कुरान तो चवे अल्लाह वटि उन्हनि खे हर शइ मिले थी, उन्हनि खे को गम ना है, को गणती ना है, उहे ख़ुशि आहिनि, खाइनि पीअनि था जन्नत में सावन पखियुनि जे मिसल ही मज़ा माणींदा था वतन। मुंहिंजा दोस्त ऐं मुंहिंजा प्यारा भाइरो रब शहीदनि खां पुछा कंदो आहे शहीदो ॾियो ख़बर छा खपेव, अञा कुझु खपेव त ॾियांव। शहीद चवनि था मौला जे बार बार पुछे थो वल त सभु कुझु मिली वियो आहे, जे घड़ी घड़ी पुछे थो त मुंहिंजा रब असांखे साॻी ज़िंदगी ॾे त वापसि दुनिया में वञूं, वापसि असांखे मोकिल वरी दीन जे
लालणो तुझे दीन जो दुश्मन सा मुकाबलो क्यों लड़दे लड़दे शहीद थी वञो जो तो जेडो शहीद थियण में मज़ो आ एडो ॿी शइ में मज़ो न आहे जो तो जॾहिं शहीद थींदो आ ओ कलमे वारनि जो रूह जिस्म को जुदा थींदो न आहे शहीद के रब जो दीदार नसीब थींदो आ शहीद मामूली शइ न आहे शहादत वॾो मक़ाम आहे नबी से फरमाए जेको शहादत जी दुआ नथो घुरे वणेसि त यहूदी थी मरे वणेसि त नसारो थी मरे हर घड़ी अल्लाह को दुआ घुर त अल्लाह मूंखे शहादत जो मौत ॾे अल्लाह मूंखे शहादत जो मौत ॾे रब मूंखे शहादत जो मौत ॾे छो त जॾहिं क़यामत जो ॾिहाड़ो थींदो माण्हू क़बरनि में उथंदा निमाज़ी उथंदा हाजी उथंदा सखी उथंदा सभु उथंदा पर शहीद भी उथंदा शहीदन के जिस्म में ताज़ो ताज़ो खून टिमंदो ईंदो अल्लाह फरमाईंदो बानो ॾियो ख़बर तव्हां जे जिस्म में खून थो निकिरे शहीद चवंदा मुंहिंजा रब तुंहिंजे दीन जे करे बच्चा कुर्बान कयासीं औलाद कुर्बान कईसीं साईं जान ॾियणी पई बि जान बि तुंहिंजे नाले ते कुर्बान कईसीं अल्लाह फरमाईंदो बानो जो मुंहिंजे करे तव्हां हर शइ कुर्बान कई मलाइको पोइ उन्हनि सां कहिड़ो हिसाब कंदो जिन मुंहिंजे सदके सभु कुझु कुर्बान करे छॾी डायरेक्टरनि खे अल्लाह राज़ी आहिनि खे जन्नत में दाख़िल करे छॾियो शहीद मामूली ना है शहादत वडी अजमत आ इहो मकाम हजरत हुसैन जे बच्चन के मिलियो आ पर मुझे सणे हुसैन के भी इहो मकाम मिलियो आ जे करबला जे मैदान में वाह जो मुकाबलो क्यों थई अकेलो जवान आ पर दुश्मन के सामू डटो बीठो आ तने त भेटाई साहब छा तो चवे करबला जे पिड़ में खीमा खोड़ियाऊं से तो करबला जे पिड़ में खीमा खोड़ियाऊं झेड़ो यजीदन सा जुंबी जोड़ियाऊं मुंह न मारियाऊं पसीता तरार जो बच्चा शहीद थी विया लेकिन तलवारूं हलन थियूं वाह हुसैन तुंहिंजे नाले कुर्बान वञा तुंहिंजी अज़मत तो कुर्बान वञा तुंहिंजे माने मकाम ता कुर्बान वञा बच्चा तड़पिंदा पे अखियुनि जे साम्हूं निमाज़ जो टाइम तो थे मुंहिंजो सोनो हुसैन मुंहिंजो दिलबर हुसैन तो फरमाए शिमरा तोखे पतो न आहे हे टाइम कहिड़ो आहे हिन टाइम ते मुंहिंजो नानो मदनी जुमे जो खुतबो ॾींदो हो पर थी त अल्लाह जो फर्ज़ पढ़ी वठां हुसैन निमाज़ी हो हुसैन निमाज में मोहब्बत ऐं प्यार सां जिंदगी गुज़ारींदो हो हुसैन फरमाए तो ज़ालिमा इएं तू मूंसां मुक़ाबलो करे न सघंदे पर थी मां अल्लाह जी निमाज़ पढ़ां पोइ भली तू मूंसां वार कजांइ मूंखे शहादत मिले त रब जे सजदे में मिले तॾहिं कंहिं ख़ुदा जे बंदे चयो शेवा ज़माना में ये मशहूर हमारा सर कटवाना इबादत में है दस्तूर हमारा ओ मुंहिंजा दोस्त अल्लाह जी ज़ान जो कसम इहे जवान हा उते शिमिर तो चवे हुसैन पाणी न ॾींदासीं बग़ैर वुज़ू जे निमाज़ कीअं पढ़ंदे हुसैन फरमाए त शिमरा बेदीन जाहिल तोखे दीन जी कड़ी ख़बर अल्लाह फरमाए तो फतयम्ममू सईदन तय्यबा जाते पाणी न मिलेव पाक मिट्टी सां तू करे निमाज़ पढ़ तव्हां जो कम तव्हां जी निमाज़न खे क़बूल करे जन्नत ॾियण मां अल्लाह जो कम आ हुसैन साईं मिट्टीअ सां तयम्मुम कयो तयम्मुम करे रुको को सजदे में आया छा तो पढ़े सुभान रब्बियल आला कंहिंजी तारीफ़ तो करे जेको ॿिन्ही जहाननि जो मालिक आहे छा तो चवे सुभान रब्बियल आला सुभान रब्बियल आला चए तो मौला तुझी ज़ात पाका मां त तुझी ज़ात जो हक़ी अदा न कयो आहे बच्चा कुर्बान करे छॾी पोइ बि चवे तो रब मां तुझी ज़ात जो हक़ी अदा न कयो आहे सिर्फ़ सजदे में पियो आहे तॾहिं के खुदा जे बंदे चयो सजदे तो सबने किए लेकिन हुसैन का नया अंदाज है इसकी हिम्मत पर इसकी जुर्रत पर अलीउल मुर्तज़ा मोहम्मद मुस्तफ़ा को नाज है चाहे तो अली बाबा नबी नाना शराफत हो तो ऐसी हो सरे सजदा गले खंजर इबादत हो तो ऐसी हो हुसैन सजदे में पियो आहे गले में खंजर वहंदी पई आहे पर निमाज़ पढ़ंदो पियो आहे तरीक़े चयो आहे न मस्जिद में न मंदिर में बैतुल्लाह के दीवारों के साए में न मस्जिद में न मंदिर में न बैतुल्लाह के दीवारों के साए में नमाज अश्क अदा होती है तलवारों के साए में वाह हुसैन तुझी हिम्मत के सलाम आ तुझी जरूरत के सलाम आ तुझी बहादुरी के सलाम आ गर्दन कटबी पई पर रब जी नमाज पढ़दो पियो अज मां दुआ कर रहा हूं त अल्लाह तबारक व तआला सभनी के नमाजी करे मुझा प्यारा भाइरो जे हुसैनी सनाए तो नमाज पढ़नी पवंदी छो त मुझे सुणे हुसैन जिंदगी में नमाज कान छड़ी आ मुझे मुर्शिद इमाम अली जिंदगी में नमाज कान छड़ी आ मुझे पाक बहादुर भी मदीने जे मीर नमाज न छड़ी आ ओ हैदरी सनाए जो हकदार तरे तू बड़बे तरे तू जट नमाज होंदी
होंदी तुझे बच्चन के नमाज होंदी तुझे घराने के नमाज होंदी जो त नबी जे घरानो नमाजी हो अहल बैत नमाजी हो मुजा मुकाम अली नमाजी हो हसन हुसैन नमाजी हो सबिन के नमाज से मोहब्बत हुई त अल्लाह तोखे माखे भी नमाजी करे मुजा दोस्तों नमाज को सिवा चाड़ो ना है नमाज को सिवा कुछ भी ना हुसैन करबला के मैदान में नमाज पढ़ी दिखारी सर वजे त वजे बच्चा वजे त वजन औलाद वजे त वजे खानदान वजे त वजे पर हुसैन की नमाज न वजे मत मैदान क़यामत में रब प्यार दे नाने जे सबो तो हुसैन सुख में नमाज पढ़ी दुख में मां विसरी वियो हम छा यो हुसैन आ जे दुख सुख में अल्लाह जी नमाज न छड़ी आ त मां दुआ करण आयो हां रब तोखे असा के नमाजी करे पंज वक्त पंज दर ते झुकण वारो करे मोजा दोस्तों हे मुहर्रम जो महीनो आ हे भलारो महीनो आ इन महीने में उन्हन कुर्बानी ॾिनी आ मालूम थियो त दीन कुर्बानी सां आयो आ असा भी मेहनत करे इन महीने में पंहिंजी वक्त जी कुर्बानी करे पंहिंजे दीन जूं ॻाल्हियूं भी ॿुधऊं इन महीने में तिलावत भी कयूं इन महीने में अहल बैतन जी तारीफ़ भी कयूं इन महीने जे अंदर जीअं उन्हनि कयो आहे उहे ज़िंदगी गुज़ारियूं पर पंहिंजी मनचाही ज़िंदगी न गुज़ार जाओ जे पंहिंजी मर्ज़ी वारी ज़िंदगी गुज़ारी अॻियो ॾाढो ॾुखियो थींदे नबीअ जे दीन ते ज़िंदगी गुज़ारींदे बेड़ा पार थी वेंदई तॾहिं मदीने जे मीर फरमाया दुनिया सिजनुल मोमिन व जन्नतुल काफिर मुंहिंजे नबी फरमाया दुनिया काफिर जे लाइ जन्नत आहे मोमिन जे लाइ दुनिया क़ैद खानो आहे वो जीअं वणे मर्ज़ी पंहिंजी हलाए पर मोमिन अल्लाह जी मर्ज़ी को सिवा ज़िंदगी न गुज़ारींदो उते मरंदो वेंदो दुनिया छॾींदो वेंदो जन्नत जो हुन जे इंतज़ार में हूंदी मां दुआ करण आयो त अल्लाह ताला मड़नी मुसलमाननि ते राज़ी थिए मड़नी नबी जे आशिक़ नबी जे अहल बैत नबी जे हुबदारन सां प्यार रखण वारनि ते अल्लाह राज़ी थी सभिनी खे जन्नतुल फिरदौस जो लाइक़ बनाए मुखे घणो वक्त इजाजत नथो ॾे इंशाअल्लाह ज़िंदगी रही त वरी अहल बैतन जी तारीफ़ बयान कबी सोने हुसैन जी अली मुर्तज़ा जी तारीफ़ बयान कंदी बयान कंदे कंदे मां चवां थो मुंहिंजी ज़िंदगी पूरी थी वञे इन्हनि सोहणनि जी तारीफ़ कंदे कंदे जवानियूं ख़त्म थी वञनि ॿियो असांखे छा खपे इंशाअल्लाह ताला वरी ज़रूर मौक़ो मिलंदो वमा